नाज़रीन, SUP सरबराह सैयद जलाल महमूद शाह कराची के वफ़ाक़ हवाले करण जी सिफ़ारिश कंदड़ कमेटी के रद्द करे छॾियो। सैयद जलाल महमूद शाह जो चवणु आहे त कराची के वफ़ाक़ हवाले करण वारो फ़रोग़ नसीम जो बयान बेबुनियाद ऐं हक़ीक़तुनि जे उबतड़ आहे। वफ़ाक़ सूबाई मामलनि में हिदायतूं ॾेई सघे थो पर मुदाख़लत नथो करे सघे। उन सां वफ़ाक़ पाण बहरान में अची वेंदो। PTI हुकूमत मुतहदा क़ौमी मूवमेंट हथां इस्तेमाल पई थिए। उर्दू आबादी जो तअस्सुब परस्त टोलो उन कोशिश में नाकाम वेंदो। सिंध यूनाइटेड पार्टी जे सरबराह सैयद जलाल महमूद शाह पंहिंजे जारी कयल बयान में वधीक चयो आहे त पाकिस्तान ठहण खां वठी अॼु ताईं वफ़ाक़ सूबनि जे मामलनि में बिना सबब मुदाख़लत कंदो रहियो, पोइ खणी उहो 1 यूनिट जी सूरत में हुजे या आर्टिकल 221 जो लागू थियणु हुजे। हुन वधीक चयो आहे त कराची के वफ़ाक़ हवाले करण ऐं आर्टिकल 149A लॻाइण वारियूं फ़रोग़ नसीब जूं ॻाल्हियूं बेबुनियाद ऐं हक़ीक़तुनि जे उबतड़ आहिनि। वफ़ाक़ सूबाई मामलनि में रुॻो हिदायतूं ॾेई सघे थो, मुदाख़लत नथो करे सघे। उन अमल सां ख़ुदि वफ़ाक़ बहरान में अची वेंदो। सैयद जलाल महमूद शाह जो वधीक चवणु आहे त PTI हुकूमत मुतहदा क़ौमी मूवमेंट हथां इस्तेमाल पई थिए। उर्दू आबादी जो तअस्सुब परस्त टोलो अॻु में बि अहिड़ी कोशिश करे चुको आहे ऐं हाणे बि कोशिशूं पियो करे, पर उहो नाकाम थींदो। SUP सरबराह वधीक चयो आहे त सिंध हुकूमत जी नाकामी ऐं मेयर जी नाअहली जी सज़ा सिंध खे ॾियणु नादानी थींदी। करप्शन जे पैसे ते मक्खियूं ऐं मच्छर पाण में विड़ी रहिया आहिनि, पर यादि रखियो वञे त जेकॾहिं उन वेड़ में सिंध खे क़ुर्बानी जो ॿकरो बणायो वियो त वफ़ाक़ पाण बहराननि जे वर चढ़ी वेंदो। सिंध यूनाइटेड पार्टी जे सरबराह जो वधीक चवणु हो त क़ौमी असेंबली जी तजवीज़ कयल कमेटी कराची निगरानी करे सघे थी, बाक़ी ॿियूं समूरी कमेटी गैर क़ानूनी ऐं गैर जमहूरी तसवुर कयूं वेंदियूं। सैयद जलाल महमूद शाह वधीक चयो आहे त सिंध असांजो वतन आहे। जेकॾहिं आइन जी ग़लति तशरीह करे को बि ग़लति फ़ैसिलो मढ़ियो वियो त सिंध जो अवाम उन खे कंहिं बि सूरत में क़बूल न कंदो।